अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, साइंस सिंधी सेक्शन 5 क्लास बाब 6 ऐं मैं तव्हां सां मुखातिब आहियां। अॼु इंशाअल्लाह ताला बाब 6 आहे ज़ोर ऐं ज़मीन, उहो पढ़ंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे त ज़ोर छा आहे? धिकण ऐं छिकण वारे अमल खे ज़ोर चइबो आहे। पुल एंड पुश वारे प्रोसेस खे फोर्स चइबो आहे। ठीकु आहे। मशीन छा आहे? उहा शइ जेका कम खे आसान करे तंहिंखे मशीन चइबो आहे। गाठ छा आहे? गाठ हिकु क़िस्म जो ज़ोर आहे जेको मशीन खे आसानीअ सां चुरपुर करण खां रोकींदो आहे। गाठ जा फ़ाइदा ॿुधायो। फ़र्श ते आसानीअ सां हलण लाइ गाठ जी ज़रूरत हूंदी आहे। गाॾियुनि जूं ब्रेकूं बि गाठ जे ज़ोर ते कमु कंदियूं आहिनि। नट बुल्ट ऐं कोका वग़ैरह बि गाठ जे ज़ोर ते कमु कंदियूं आहिनि। गाठ नंबर चौथों, गाठ ॻंढियुनि जे खुलण खे पिणु रोके थी। अच्छा, हीउ जेको आहे चैप्टर तक़रीबन फिज़िक्स ते डिपेंड करे थो न घणो तणो। जनरल साइंस में बि मिक्स आहे, जेके हेठियां क्लास आहिनि, बॉटनी जा कुझु चैप्टर आहिनि, कुझु ज़ूलॉजी जा आहिनि, त हीउ फिज़िक्स आहे। उनखां पोइ आहे त गाठ जा नुक़सान कहिड़ा आहिनि। गाठ खे ख़तमु करण लाइ काफ़ी तवनाई अण इस्तेमालु थींदड़ सूरत में ज़ाया थी वेंदी आहे। गाॾियुनि जी स्पीड मुक़ररु हद खां वधाए न सघिबी आहे ऐं गाठ करे शयुनि जी चुरपुर कंदड़ पुर्ज़नि में भञ-ड्राह थींदी आहे। गाठ खे घटाइण जा तरीक़ा ॿुधायो। मथाछिरनि खे लसो ऐं हमार बनाइण सां, चुरपुर कंदड़ पुर्ज़नि में तेल ऐं सणबदार शयूं इस्तेमालु करण सां, बाल बैरियर या गोलियूं इस्तेमालु करण सां या मथाछिरनि खे पॉलिश करण सां गाठ खे घटाए सघिजे थो। उनखां पोइ आहे त हवा जी रुकावट बयानु कयो। हवा जी रोक कंहिं बि हिकु क़िस्म जे ज़ोर यानी गाठ वारो ज़ोर हूंदो आहे जेको हवा में चुरंदड़ शयुनि जी चुरपुर खे रोकींदो आहे। कशिश सकल छा आहे? कशिश सकल हिकु क़िस्म जो छिकण वारो ज़ोर आहे जेको किन बि ॿिनि शयुनि खे हिक ॿिए खे पाण ॾांहुं छिकींदो आहे। ज़मीन छा आहे? वॉट इज़ अर्थ? ज़मीन हिकु वॾी शइ आहे जंहिंमें तमामु घणो मायो मौजूदु आहे। ज़मीन खे कशिश छा ज़मीन खे कशिश आहे? हा, ज़मीन जी कशिश जे करे हर का शइ उन जे मर्कज़ ॾांहुं छिकिजी ईंदी आहे। जंहिं बाल खे मथे उछलींदा आहियूं त हेठि जेका बाल हूंदो आहे उहा बि ज़मीन जी छिक आहे। असांखे वज़न छो आहे? असांजे बदन जे वज़न बि ज़मीन जे कशिश करे आहे। ठीकु आहे। ज़मीन शयुनि या असांखे पाण ॾांहुं कीअं छिकींदी आहे? असांजो वज़न बि हिकु क़िस्म जो ज़ोर आहे जंहिंसां ज़मीन असांखे पाण ॾांहुं छिके थी। शयूं छाजूं ठहियल हूंदियूं आहिनि? हर का शइ मादे जी ठहियल हूंदी आहे। मायो छा आहे? मायो दरअसल मादे जो मिक़दारु हूंदो आहे जेको उन शइ में मौजूदु हूंदो आहे। मिक़दारु छा खे चइबो आहे? को बि मादे वारो जिस्म जेतिरी जॻह वलारे थो तंहिंखे उनजो मिक़दारु हूंदो आहे। मायो ऐं वज़न में फ़र्क़ु ॿुधायो। मायो ऐं वज़न। मायो दरअसल मादे जो मिक़दारु हूंदो आहे जेको उन शइ में मौजूदु हूंदो आहे ऐं वज़न ज़मीन जे छिकण जो ज़ोर हूंदो आहे जेको कंहिं शइ जे माए खे पाण ॾांहुं छिकींदो आहे। माए खे मापण लाइ, इट्स वेरी इंपॉर्टेंट, माए खे मापण लाइ केजी इस्तेमालु कंदा आहियूं, किलोग्राम, ऐं वज़न खे मापण लाइ न्यूटन एन में मापियो वेंदो आहे। कंहिं बि शइ जो मायो हमेशह हर हंधि ज़मीन तोड़े ॿियनि सयारनि में बि साॻियो हूंदो आहे, पर वज़न ज़मीन जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ हूंदो आहे। चंड ते कशिश न हुजण करे वज़न तब्दील थी वेंदो आहे। उनखां पोइ आहे मुतवाज़न ज़ोर छा आहे? ठीकु आहे। जेकॾहिं कंहिं शइ ते मुख़ालिफ़ तरफ़नि में हिकु जेतिरा ज़ोर लॻाया आहिनि त उनखे मुतवाज़न ज़ोर चइबो आहे, बैलेंस फोर्स। ग़ैर मुतवाज़न ज़ोर छा खे चइबो आहे? जॾहिं कंहिं शइ जी हिकु तरफ़ घटि ऐं ॿिए तरफ़ खां वधीक ज़ोर लॻाया आहिनि तंहिंखे ग़ैर मुतवाज़न ज़ोर चइबो आहे। मुतवाज़न ज़ोर छा खे ज़ाहिर करे थो? का बि तब्दीली नथो करे। ऐं मुतवाज़न ज़ोर छा खे ज़ाहिर करे थो? का बि तब्दीली नथो करे। ऐं मुतवाज़न ज़ोर छा थो करे? चुरपुर पैदा करे थो। सादियूं मशीनूं घणनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि? उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? सादियूं मशीनूं 3 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि, लिवर, छप्पर ऐं लहवारी। लिवर छा आहे? लिवर हिकु सादी मशीन जो क़िस्म आहे जेको लॻायल ज़ोर खे घटाए आसानी पैदा करे थो। लिवर खे घणनि क़िस्मनि में छो विरहायो आहे? लिवर खे उन ते लॻायल ज़ोर, टेक ऐं वज़न जे बीहक वारनि जायुनि जे लिहाज़ खां 3 क़िस्मनि में विरहायो आहे। उहे कहिड़ा आहिनि? पहिरें क़िस्म जा लिवर, ॿिए क़िस्म जा लिवर ऐं टें क़िस्म जा लिवर। पहिरें क़िस्म जा लिवर कीअं हूंदा आहिनि? पहिरें क़िस्म जे लिवर में टेक या फिल्क्रम ज़ोर ऐं वज़न जे विच में रखियलु हूंदो आहे। मिसाल तौरु कैंची, अंबूरी, लोह जी राड, मुतरको ऐं पींघ वग़ैरह पहिरें क़िस्म जा लिवर आहिनि। ॿिए क़िस्म जा लिवर कीअं हूंदा आहिनि? ॿिए क़िस्म जे लिवर में वज़न लाॻा कयल ज़ोर ऐं टेक या फिल्क्रम जे विच में रखियलु हूंदो आहे। मिसाल तौरु हथ, गाॾी, अखड़ोट भञण वारो औज़ार, बोतल खोलण वारी चाबी, रेढ़ो वग़ैरह। टें क़िस्म जा लिवर कीअं हूंदा आहिनि? लिवर जे टें क़िस्म में लॻायल ज़ोर फिल्क्रम ऐं वज़न में रखियलु हूंदा आहे। मिसाल तौरु इंसान जी बांह, निचोकणो, चाकू, बुहारो ऐं चमटो।
अच्छा, कुझु आम लिवरनि जा नाला ॿुधायो। अखरोट भञण वारा औज़ार, कैंची, चमटो, पींघ वारो तख़्तो, अंबूर या प्लायर, चमचो, हथ वारी गाॾी वग़ैरह। लहवारी सतह छाखे चइबो आहे, उन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। हीअ बि हिकु सादे क़िस्म जो हीअ बि हिकु सादी मशीन जो क़िस्म आहे। उहो बिल्कुलु सिधो ऐं लहवारो हूंदो आहे। ॻोरियुनि शयुनि खे हेठि या मथे खणण में मदद कंदो आहे। कुझु आसपास में मौजूदु लहवारनि सतहनि जा इस्तेमाल ॿुधायो। लहवारनि तख़्तनि ते गाॾियुनि में सामान चाढ़ण ऐं लाहण लाइ फीथे गाॾीअ खे हरकत कंदड़ जिस्मनि खे मथे चाढ़ण लाइ ठाहियल लहवारी सतह, हवाई जहाज़ मां हंगामी हालत में हेठि लहण लाइ इस्तेमालु थींदड़ गिसकणी वग़ैरह बि लहवारी सतह जो आहे ते इस्तेमालु थींदो आहे। छपर छा आहे? छपर बि हिकु क़िस्म जी सादी मशीन आहे। दरअसल छपर लहवारी सतहनि जी ठहियलु हूंदी आहे। छपर खे शयुनि खे कपण लाइ इस्तेमालु कबो आहे। पंहिंजे आसपास में मौजूदु कुझु छपरनि जा नाला ॿुधायो। कुहाड़ो, छेणी, कात, सो वग़ैरह छपरनि में इस्तेमालु थियनि था। ठीकु आहे। उन खां पोइ आहे त हेठियां खाल भरियो। पिन लॻाइण वारा औज़ार, स्टेपलर डैश क़िस्म जो लिवर आहे, ॿिए क़िस्म जो लिवर आहे। मशीन ते लॻल ज़ोर खे डैश चइबो आहे, कोशिश या एफर्ट चइबो आहे। लिवर डैश जे चौधारी फिरंदो आहे, मुस्तक़िल नुक़्ते ते। उन खां पोइ गैर मुतवाज़न ज़ोर या चुरपुर गैर मुतवाज़न ज़ोर डैश पैदा कंदा आहिनि। छा कंदा आहिनि? चुरपुर पैदा कंदा आहिनि। छपर जे मथां डैश वारो औज़ार हूंदो आहे, लहवारी सतह वारो औज़ार हूंदो आहे। हीअ हुयो चैप्टर नंबर 6। हाणे ईंदासीं चैप्टर नंबर 7, बाब 7, रोशनी ऐं हुनजूं ख़ासियतूं। रोशनी छा आहे? रोशनी हिकु तवानाईअ जो क़िस्म आहे जेको जिस्मनि मां ख़ारिज थिए थो। ऐं रोशन जिस्म छाखे चइबो आहे? उहे जिस्म जेकी पाण रोशनी पैदा कनि ऐं पाण ई ख़ारिज कनि, तिन खे रोशन जिस्म चइबो आहे। रोशन जिस्म कहिड़ा आहिनि? सिज, बतियूं, मेणबत्ती ऐं बत्तीदार मच्छर वग़ैरह रोशन जिस्म आहिनि। उन खां पोइ आहे गैर रोशन जिस्म छा आहिनि? उहे जिस्म जेकी रोशनी पाण पैदा न करे सघंदो आहे, तंहिंखे गैर रोशन जिस्म चइबो आहे। मिसाल तौरु गैर रोशन जिस्म जा क़िस्म आहिनि फर्नीचर, किताब, कपिड़ा, वण, ॿूटा, सयारा या गिरह, प्लैनेट्स वग़ैरह गैर रोशन जिस्म आहिनि। रोशनीअ जी मोट छाखे चइबो आहे? रोशनीअ जा किरण जॾहिं कंहिं शइ ते किरंदा त उहे मोट खाईंदा आहिनि, त हिन महिल खे रोशनीअ जी मोट चइबो आहे। असां कीअं ॾिसूं था? जॾहिं रोशनी उन्हनि शयुनि तां मोट खाए असांजे अखियुनि में दाख़िल थींदी आहे। शफ़ाफ़ जिस्म छाखे चइबो आहे? उहे जिस्म जिन मां रोशनी आसानीअ सां गुज़री वञे, तंहिंखे शफ़ाफ़ जिस्म चइबो आहे। शफ़ाफ़ शयूं कहिड़ियूं आहिनि? हवा, पाणी, साफ़ शीशो वग़ैरह शफ़ाफ़ शयूं आहिनि। नीम शफ़ाफ़ शयूं कहिड़ा आहिनि? उहे शयूं जेकी पाण मां रोशनीअ जो कुझु हिसे खे गुज़रण ॾियनि, तंहिंखे नीम शफ़ाफ़ चइबो आहे। नीम शफ़ाफ़ शयूं कहिड़ियूं आहिनि? मतिलबु धुंधलो शीशो, के प्लास्टिक जूं बोतलूं, कुझु कपिड़ा वग़ैरह नीम शफ़ाफ़ शयूं आहिनि। गैर शफ़ाफ़ शयूं छा आहिनि? उहे शयूं जेकी पाण मां रोशनीअ खे गुज़रण न ॾियनि, तंहिंखे गैर शफ़ाफ़ शयूं चइबियूं आहिनि। गैर शफ़ाफ़ शयूं कहिड़ियूं आहिनि? दीवार, काठ मां ठहियल शयूं, वण, थुल्हा कपिड़ा वग़ैरह। रोशनी कीअं हले थी? रोशनी असीं ताईं सिधी लीक में हली थी जेसीं ताईं कंहिं जिस्म सां टकराइजे न। पाछा कीअं हलंदा? रोशनी जॾहिं कंहिं गैर शफ़ाफ़ जिस्म सां टकराइजे थी त उहा रुकिजी वञे थी ऐं जिस्म जे ॿिए पासे पाछो ठही वञे थो। चंड ग्रहण कीअं थींदी आहे? जॾहिं ज़मीन सिज ऐं चंड जे विच में अची बीहंदी आहे त उन ज़मीन जो पाछो चंड ते पवंदो आहे, त उन पाछे मां गुज़रंदो आहे, त उनखे चंड ग्रहण चइबो आहे। ऐं चंड ग्रहण घणा कलाक हलंदी आहे? चंड ग्रहण फ़क़ति 1 या 1.5 कलाक हले थी। इट्स वेरी इंपॉर्टेंट। 1 या 2 कलाक, 1 या 1.5 कलाक हले थी। चंड ग्रहण कीअं नज़र ईंदी आहे? घणे क़दुरु ॻाढ़े रंग जी नज़र ईंदी आहे। छा चंड ग्रहण ॾांहुं निहारण ख़तरे जो बाहिस आहे? चंड ग्रहण ॾांहुं निहारण का ख़तरे जी ॻाल्हि न आहे, अलबत्ता सिज ग्रहण ॾांहुं निहारण ख़तरे जो बाहिस थी सघे थो। सिज ग्रहण कीअं थींदी आहे? सिज ग्रहण तॾहिं नज़र ईंदी आहे जॾहिं सिज साम्हूं ईंदो आहे ऐं सिज जी रोशनीअ खे ज़मीन ताईं पहुचण खां रोके छॾींदो आहे, त सिज ग्रहण ईंदी आहे। छा सिज ग्रहण निहारण ख़तरे जो बाहिस थी सघे थो? सेम। सिज ग्रहण ॾांहुं बिना अखियुनि खे ढकण जे निहारण अखियुनि लाइ तमामु ख़तरनाक साबित थी सघे थो। उन खां पोइ चंड जूं मुख़्तलिफ़ हालतूं या मरहला छो ॾिसण में ईंदा आहिनि? ज़मीन जे करे। जीअं त चंड ज़मीन जे चौधारी गर्दिश कंदो रहे थो, असांखे फ़क़ति सिज जे रोशनी में चमकंदड़ हिसा नज़र ईंदा आहिनि, जिन खे असां चंड जूं हालतूं या मरहला बि चई सघूं था। चंड जे मुख़्तलिफ़ शिकिलनि हालतुनि जा मरहला कहिड़ा आहिनि? नओं चंड, हिलाल जेको ठीकु आहे, हिलाल जो वधणु, पहिरियों चंड, ज़मीन जी चौथाई, मुकमल चंड, गोल चंड, चंड जो घटिजणु, आख़िरी चौथाई हिसो घटिजणु वग़ैरह चंड जूं मुख़्तलिफ़ शिकिलियूं आहिनि। ठीकु आहे। मुकमल चंड कॾहिं नज़र ईंदो आहे? जॾहिं सिज ज़मीन जे हिकु पासे ऐं ॿिए पासे खां हूंदा आहिनि, तॾहिं मुकमल चंड नज़र ईंदो आहे। हिलाल कॾहिं नज़र ईंदो आहे? जॾहिं सिज ऐं चंड ज़मीन जे ॿिए तरफ़ खां हूंदा आहिनि, त हिलाल चंड नज़र ईंदो आहे। इहो चैप्टर
6 ऐं चैप्टर 7 क्लास 5 जो बाब 6 ऐं बाब 7 हिते कंप्लीट कयोसीं। इन बाब 8, 9, 10 में ॿिए क्लास में मिलंदासीं। तेसीं ताईं क्लास खे ॿुधंदा, क्लास कीअं लॻो पंहिंजी कमेंट्स खां ज़रूरु आगाह कंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करणु विसारींदा त जीअं असांजे नवनि क्लासनि जे नोटिफिकेशन खां तव्हां आगाह थी सघो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। स्टेबल